अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल गुलाम हुसैन में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। दोस्तों रांझन खान वॾी ख़ुशि आहे त मूं वटि वॾा वॾा पहलवान आहिनि ऐं रांझन खान पंहिंजी धीउ जो रिश्तो करण लाइ तयारु थी वियो आहे बाबा हारी जे पुट सां। छो जो हारी जे पुट सां उहो रिश्तो कराइण पियो चाहे, लेकिन रांझन खान जी घरवारी नथी चाहे ऐं रांझन खान जी माउ नथी चाहे, लेकिन दुआ इहो चाहे थी त मुंहिंजो हेॾे रिश्तो थिए ऐं सिकंदर सां न थिए। तो रांझन खान वॾेरे जो किरदारु ॾिनो वियो आहे ऐं ज़बरदस्त ॾिनो वियो आहे, छाजे करे त वॾेरा अहिड़ा हुजनि ऐं अमीर ऐं ग़रीब में को फ़र्क़ु न सम्झनि। तो इहो त आवाम खे हिकु मैसेज ॾिनो वियो आहे त रांझन खान हिकिड़ो वॾेरो थी ऐं हारी जे पुट खे संग ॾिए थो। ऐं दोस्तों ॿिया जेके तव्हां वॾेरा आहिनि तव्हां ॾिठा आहिनि त हारियुनि खे कमीनो पिया सम्झनि। इहो ई चवंदा आहिनि त तव्हां ग़रीब आहियो, तव्हां वटि छा आहे, लेकिन सिधी पहलवान खे आज़ादनि कुटको ॾिनो। इहो गुलाम हुसैन उन्हनि खे चयो त असां सिंधी महिमान निवाज़ आहियूं, लेकिन तूं उनखे ॿधी छो कुटियो। ऐं ॿिए पासे जेको दौलाब ड्रामी जी आहे उन जा दोस्तों 2 डीज़र पूरा थी चुका आहिनि ऐं इन जा हाणे रुॻो डीज़र अचणा आहिनि। ऐं ॿिए पासे डीज़र खां पोइ प्रोमो ईंदो, उन खां पोइ एपिसोड अची वेंदी, पोइ ड्रामो हलायो वेंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां